नाज़रीन वाक़िया आगाह कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान गवादर में माइग्रेंट जे एहतजाज जो सख़्त नोटिस वठंदे चयो आहे त मुहाड़नि जा मसला जाइज़ आहिनि जेकी तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान ट्वीट कंदे चयो त ॾींहुं राति महिनत कंदड़ मुहाड़नि जा जाइज़ मसला हल करण लाइ हू बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सां बि ॻाल्हाईंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सी ट्रॉलर्स ज़रिए गैर क़ानूनी तरीक़े सां मच्छी मारींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। आगाह कई पिया वाक़े वज़ीर आज़म इमरान ख़ान गवादर में माइग्रेंट जे एहतजाज जो सख़्त नोटिस वठंदे चयो आहे त मुहाड़नि जा मसला जाइज़ आहिनि जेकी तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान ट्वीट कंदे चयो त ॾींहुं राति महिनत कंदड़ मुहाड़नि जा जाइज़ मसला हल करण लाइ हू बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सां बि ॻाल्हाईंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सी ट्रॉलर्स ज़रिए गैर क़ानूनी तरीक़े सां मच्छी मारींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।